तव्हांजी नज़र में जेकॾहिं ही 47 जी हुकूमत आहे जी त पोइ त ज़ाहिर आहे हिनजी क्रेडिबिलिटी त रही कोन्हे। जी त पोइ बाक़ी वेट छा जो आहे? पोइ छो नथा इहे रस्ता बंदि कयो? छो नथा इहे असांजी जमात ॾिसो तव्हां चाहियो त भला 50,000 माण्हू त किथे बि विहारे सघो था मां न। उहो ई अर्ज़ु ऐं कयां हे त गोलियूं त अची कोन हणंदा उन्हनि खे, मां उहो छो नथा कयो? मां उहो ई अर्ज़ु कयां थो न, मूंखां अलावा करे केरु थो? न भई सिट डाउन जेको वेही रहो बसि, पोइ ॾिसो जेसिताईं ॾिसो ॾिसो हिकिड़ो कराची खां इस्लामाबाद ते मार्च करे ॾिसो वञो था, ॾिसो उहो हिकिड़ो उहो मार्च करे उहो कराची में वेही उहो रहो। उहो तॾहिं थिए हा, उहो तॾहिं थिए हा जंहिं ॾींहुं आउं हिननि खे हलफ़ खणण न ॾियण जो फ़ैसिलो कयो हो, हा सियासी जमातुनि सां गॾिजी फ़ैसिलो कयो, शारा फ़ैसिले ते तव्हां ॾिठो मूंखे धक बि लॻो, हा मुंहिंजे जंग मां रत पए वई ऐं असां सुबुह जो 7 बजे खां वठी राति जो 10 बजे ताईं शारा फ़ैसिले ते वेठा रहियासीं। उन वक़्तु न उथणु घुरिजे हा। थियणु इहो घुरिजे हा त पीर साहब पगारे जे क़यादत में असां वेठासीं हैदराबाद पुल जे हेठां, यादि आहे तव्हांखे? लखे माण्हू रोड ते आहे, असांखे उतां उथणो न घुरिजे हा। असां वेठासीं उन ई ॾींहुं सेम डे ते, हेॾा पीर साहब सां गॾु वेठासीं हैदराबाद में। उन ई ॾींहुं असां उबावड़े खां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कयोसीं, कश्मीर खां असां सिंध पंजाब बॉर्डर बंदि कयोसीं, न उथणो हो। हाणे 1.5-2 साल गुज़री विया आहिनि, हाणे पुराणे वारे इलेक्शन खे वठी करे एहतजाज जे बजाए अॻिली इलेक्शन जी असां तयारी कयूं था ऐं अॻिली इलेक्शन जे हवाले सां एहतजाज जी हिकमत अमली बि जोड़ियूं था। माज़ी में छा थियो छा न थियो सियासी जमात आहे, उन वक़्तु जेको आहे असां पीर साहब असां सभु गॾियल हुआसीं, मुश्तरक सोचियोसीं त आवाम खे तकलीफ़ न अचे, मासूम ॿार गाॾियुनि में आहिनि, ख़वातीन गाॾियुनि में आहिनि, सिंध जूं नियाणियूं आहिनि, सिंध जा ॿार आहिनि, पोड़ा आहिनि, बीमार, उनखे तकलीफ़ न थिए। तव्हां ॾिठो न पीर साहब जे इज्तिमा में 15 मिंटनि में कोई 50 एम्बुलेंसूं पई गुज़रियूं। बाद में असांखे अहसासु थियो त किथे हिननि एम्बुलेंसनि में ऑफिसर पाण त कोन था गुज़रनि, इहे MPs पाण त हलफ़ खणण कोन था वञनि। सो इहे सभु शयूं उन वक़्तु जेको आहे मैनेज न थी सघियूं, जेकियूं मां सम्झां थो त हाणे असांखे प्री वक़्तु काफ़ी पियो आहे, पहिरियां खां मैनेज करणियूं पवंदियूं ऐं सॼी हिकमत अमली जोड़नी पवंदी ऐं बाक़ाइदा असांखे इलेक्शन जे शेड्यूल सां गॾु, पोलिंग जे शेड्यूल सां गॾु पंहिंजे कारकुन खे अॻिले लाइ अमल जो बि ऐलान हाणे खां ॾियणो। उन खां पहिरीं जेका इम्पोर्टेंट शइ हूंदी राशिद साहब, उहा इहा हूंदी त तव्हां इलेक्शन कमीशन खे इहो बावर करायो त जॾहिं निगरान सेटअप ठही वञे त पोइ हीअ जेका सॼी अफ़सरशाही आहे इहा तब्दील थिए, उहा त थींदी न। अंधा बोड़ा गूंगा वेठल आहिनि। 2002 खां मां इन तजुर्बे खां गुज़री रहियो आहियां। 2002, 2008, 2013 टे इलेक्शनूं मां पंहिंजे पीउ सां गॾु असिस्ट कयूं। 2018 ऐं 2024 जूं इलेक्शनूं मां डायरेक्ट पाण डील कयूं आहिनि। 5 इलेक्शन मां मूंखे तजुर्बो थी वियो आहे त हाणे इहे रड़ियूं करण त निगरान सेटअप ठीकु हुजे, इहे रड़ियूं करण त फलाणो SP हुजे, फलाणो DC हुजे, इहे कुझु बि कोई न ॿुधंदो, सभु अंधा मंडा आहिनि। हा, इहो करिणो आहे त पोलिंग डे खे कीअं महफ़ूज़ करिणो आहे, उहो त असां करे सघूं था न। मूंखे जेकॾहिं 50,000 माण्हू 1 लख माण्हू वोट ॾियण हल्के ते अचनि था त उहे 50,000 खां 1 लख माण्हू मां पंहिंजे पोलिंग ते विहारे वञा त बाबा शाम ते तव्हांखे वञणो न आहे, तव्हांखे वेहणो आहे, रिज़ल्ट वठणो आहे, दांदली न आहे करणु ॾियणी, इहो तव्हां करे सघां थो न अवाम जी ज़हन साज़ी। उन खां पोइ तव्हांखे RO DRO जो ऑफिस पहुचणो आहे, घर वञी सुम्हणो न आहे। 10,000 माण्हू वठी मां RO DRO ऑफिस वेही त सघां थो न। उतां बि रिज़ल्ट न मिलियो त पोइ तव्हांखे एहतजाज जे तरफ़ वञणो आहे, पोइ तव्हांखे 10 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं, महीनो, जेकॾहिं मां इस्लामाबाद में 13 ॾींहंनि जो मुज़ाहिरो करे सघां थो, जेकॾहिं मां अमन मार्च 13 ॾींहं सॼी सिंध में करे सघां थो, जेकॾहिं मां ॿियो अमन मार्च सॼी सिंध में 7 ॾींहं करे सघां थो, जेकॾहिं मां सिंध असेंबलीअ ताईं जेको आहे कश्मीर खां रैली वठी अची सघां थो, त मां सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ, अवाम जे वोट जे लाइ, जाली मैंडेट जे ख़िलाफ़ 15 ॾींहं बॉर्डर ते छो थो वेही सघां। इन हिकमत अमली ते सोचणो आहे। तव्हां जेको चओ था न त SP न हूंदो, फलाण हुजे, इहे अंधा बोड़ा गूंगा करे करे थकिजी पिया आहियूं, इहे कोन था मञनि, इहे कोन मञींदा। इहा साॻी कार वरी हो बि कनि, हुननि जा बि हज़ारें कारकुन क्लेश थींदो न, जहिड़ो अवाम हिननि वटि आहे किथे।